अस्सलाम वालेकुम। ज़फ़र अली काज़मी साईं जन सां मुंहिंजो ॾाढो सुठो मोहबत जो अक़ीदत जो तालुक़ रहियो ऐं मां उन्हनि खां घणो कुझु पिरायो बि, छो त अहिड़नि अज़ीम माण्हुनि जी सोहबत बहरहाल कुझु न कुझु ॾेई वेंदी आहे। सो मशहूरु हस्ती आहे, मां कहिड़ो हुनजो तारुफ़ करायां। अगरि केरु उन्हनि खे नथो सुञाणे त उहा उन्हनि जी बदनसीबी आहे। सो बहरहाल रिसेंटली उन्हनि जी डेथ एनिवर्सरी थी गुज़री आहे। मूंखे टाइम न मिलियो त मां उन ॾींहं ते कुझु शेयर करे सघां, कुझु चई सघां, पर पोइ बि मां कुझु न कुझु शेयर करणु चाहियां थी। यादूं त बहरहाल खुटण जूं न हूंदियूं आहिनि, उहे हमेशह रहण वारियूं हूंदियूं आहिनि। आख़िरी मुलाक़ात जॾहिं मां उन्हनि सां कई, बीमार हुया इलाही, त उन्हनि जे घरां थी अचे वरी मूं उहो सभु अहवाल जेको आहे उहो लिखियो एज़ लेटर। काविश में हाइड पार्क में ख़त छपजंदा आहिनि, त मां उहो लिखियो ऐं पोस्ट बॉक्स जेको हुयो उहो लेटर बॉक्स असांजे दरवाज़े ते ई इतफ़ाक़ सां लॻल हो पोस्ट ऑफिस वारनि जो। इलाही दफ़ा उतां मूं कई ख़त लिखिया त छपजंदा बि हुया, जिते बि कुझु मोकिलींदी हुअमि पहुची वेंदो हो, त मां उहो ख़त बि उन में विझी छॾियो। ऐं उन में काविश में ख़त लिखण जे लाइ ज़रूरी हूंदो आहे त पंहिंजे शनाख्ती कार्ड जी कॉपी बि उन सां हणिजे। उहा बि हई, मोकिले छॾियो मां। ख़त त मुंहिंजो कोन छपियो कॾहिं बि। हिकिड़े ॾींहुं उतां उहो लेटर बॉक्स ई ग़ाइबु हुयो, पटे वियो कोई उतां, चोरी थी वियो यकीनन, छो त उहो ईअं अधु लोह जो पटियलु हो उतां। सो बहरहाल ॻाल्हि आई वई थी वई, कॾहिं बि उहो ख़त मुंहिंजो कोन छपियो। वक़्त सां गॾु गॾु ॻाल्हि बि विसरंदी वई। 3 सालनि खां पोइ तव्हां यकीन कंदव, हिकिड़ी अजीब स्टोरी आहे। उहो अहवाल त मां तव्हांखे ॿुधायां थी आख़िरी मुलाक़ात जो, पर उन खां पहिरीं आहे स्टोरी। पूरनि 3 सालनि खां पोइ उन ख़त लिखण जे ऐं काज़मी साहिब जे डेथ खां पोइ 3 साल, हिकिड़े ॾींहुं मुंहिंजो पुटु आयो ॿाहिरां, हिकिड़ो कागज़ खणी आयो, चई अम्मी हे छोकिरो ॾेई वियो आहे हिकिड़ो, चए थो त हिन में तव्हांजी माउ जो नालो लिखियलु आहे। उहो हे ख़त हुयो। छोकिरो ॾेई वियो त गंद जे ढेर में हे पियो हो, हीअ शनाख्ती कार्ड जी कॉपी बि लॻल आहे। गंद जे ढेर मां छोकिरे खयो इहो पनो त चई हुन में तव्हांजी माउ जो नालो लिखियलु आहे, तारीख़ ॾेई वियो। हालत तव्हां हिन जी ॾिसी सघो था, जेको कचिरे मां मिलियो हूंदो उहो छा हूंदो। माना मुंहिंजे लाइ हैरत अंगेज़ ॻाल्हि आहे इहा। ऐं हींअर मुंहिंजे ख़्याल में 18वीं एनिवर्सरी थी गुज़री आहे। हे मां 3 सालनि खां पोइ जी ॻाल्हि थी कयां। उन खां पोइ ख़ैर मां त हैरान थी वियमि ऐं मूंखे मतिलबु यकीन न पियो अचे। 3 साल हे रुलंदो रहियो आहे, अलाए किथे शनाख्ती कार्ड जी कॉपी सुधो हुन जे मथां मूं लिखियो आहे काविश हाइड पार्क जे लाइ। उहो मूंखे मिलियो, संभाले मां रखी छॾियो। अहिड़ो संभालियमि जो अॼु ॾींहं ताईं न पियो लभे। चयूं मुंहिंजूं ईअं ई संभालजी वेंदियूं आहिनि। ॾाढो ॻोल्हियमि, सदका ॾिनमि, दुरूद शरीफ़ पढ़ियमि, जेको मतिलबु मूंखे जंहिं ॿुधायो मां उहो करे हिनखे ॻोल्हण जी कोशिशि कई। मूंखां ख़त न लधो ऐं मां न पई चाहियां त मां उहो अहवाल ज़बानी ॿुधायां, छो त मूंखां इलाही कुझु विसरी बि वियो आहे। उन महिल जा एक्सप्रेशन्स ॿिया हुया, उन महिल जूं फीलिंग्स ॿियूं हुयूं ऐं वक़्त सां गॾु गॾु थोरो जोश बि घटिबो आहे, ॻाल्हियूं बि विसरंदियूं आहिनि। त मां चाहियां पई त इहो मूंखे मिली वञे त मां शेयर कयां। सो इतफ़ाक़ सां तक़रीबन कुझु ॾींहं ई पहिरियों, ॾींहं सिर्फ़ु, मूंखे कुझु ॿियो ॻोल्हींदे मूंखे इहो मिली वियो, जेको ख़त मूं काविश हाइड पार्क में लिखियो हो ऐं हुनजे मथां हेडिंग तव्हां पढ़ी सघो था, ज़फ़र काज़मीअ सां आख़िरी मुलाक़ात। सची ॻाल्हि ॿुधायांव त जॾहिं कॾहिं मां उन्हनि खे यादि कंदी आहियां त मूंखे अखियुनि में ॻोढ़ा बि अची वेंदा आहिनि। ॾाढो शफ़क़त ऐं मोहबत भरियो रवैयो उन्हनि जो मूं सां, मुंहिंजे ॿारनि सां। बसि उनजो को हाणे नेमल बदल त नथो थी सघे, दुनिया जो इहो ई दस्तूर आहे त जे आया हूं त वञिणो बि आहे। अलाह उन्हनि जी मग़फ़िरत करे, बख़्शिश करे, उन्हनि जा दर्जा बुलंद करे ऐं उन्हनि जो मैसेज ऐं उन्हनि जो कमु दुनिया में रहंदो हमेशह यकीनन। सो मां हाणे तव्हांजो घणो वक़्तु नथी वठां, इलाही वक़्तु वठी वरितुमि, त मां हिन खे पढ़ां थी उअं ई जीअं मूं लिखियो। ठीकु आहे। सो मां पंहिंजे हिन वक़्त जे लफ़्ज़नि में नथी ॿुधायां, हे उन वक़्तु आख़िरी मुलाक़ात करे आई आहियां जॾहिं हू ज़िंदा हुया। उन खां पोइ अची मां घर इहो लिखियो, त इहो सम्झो एतिरा साल पुराणो आहे। उन महिल मुंहिंजूं फीलिंग्स छा हुयूं उहे तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो। ज़फ़र काज़मीअ सां आख़िरी मुलाक़ात। ज़फ़र काज़मीअ जी अच्छा, हुननि जी डेथ थी वई आहे, पोइ लिखियो अथमि मां, सॉरी, मूंखे बिल्कुलु बि यादि न आहे हाणे। ज़फ़र काज़मीअ जी वफ़ात ते छा चइजे, न लफ़्ज़ साथ था ॾियनि, न कलम में सघ आहे।
मुंहिंजो हिन सां कलाकनि जा कलाक कचहरियूं थियल आहिनि। संदसि बीमारीअ जो ॿुधी खांसि पुछण वयसि। कमज़ोर वजूद विहाणनि जे सहारे सां पलंग ते लेटियल हो। मूंखे ऐं मुंहिंजे पुट खे ॾिसी संदसि अखियुनि में चमक अची वई। ॿई हथ ॿधी मूंखे सलाम कयाई ऐं हिकु हथु अॻिते वधायई। असां ॿिन्ही माउ पुटनि अॻिते वधी हिन जे अॻियां कंधु झुकायो ऐं हिन असांजे मथे ते हथु रखियो। मूंखे कुझु चवणु चाहियई पर हिकु लफ़्ज़ बि न चई सघियो। कलाकनि जा कलाक ॻाल्हाइण वारो हिकु लफ़्ज़ बि न चई सघियो, छो त संदसि आवाज़ बंदि थी चुको हो। मुंहिंजे अखियुनि में पाणी भरिजी आयो, पर रुनस कोन, छो त हू कॾहिं बि कमज़ोर माण्हुनि खे पसंदि न कंदो हो। हिन इशारे सां पेन ऐं डायरी घुरी जेकी हिन खे ॾिनियूं वयूं। हिन डायरीअ में कुझु लिखियो ऐं मूंखे पढ़ण लाइ चयई। डायरीअ ते नज़र पई त दिलि वेतर ॾुख सां भरिजी वई। डायरीअ में 2-3 सिटूं हिक ॿिए जे मथां लिखियल हुयूं जेके बिल्कुलु बि पढ़ण में न पियूं अचनि। ख़ूबसूरत फ़नकार जा ख़ूबसूरत हथ जिन कई हसीन शाहकार तख़लीक़ कया, अॼु उहे 2-4 सिधियूं सिटियूं बि न पिया लिखी सघनि। मूं डायरी ॾिसी वरी खेनि ॾिठो ऐं इशारे सां चयो त मां ठीकु आहियां। इशारे सां चयो मान त ठीकु आहे, जेतोणीक मूंखे ख़बर कोन हुई त हू मूंखे छा पिया चवणु चाहिनि। लेटे लेटे ई पाण किताबनि जे शेल्फ ॾांहुं इशारो कयऊं। असल मां अटका इन करे थी पढ़ण में जो हिन ते इलाही सारा दाग़ लॻल आहिनि जितां मूंखे राइटिंग सम्झ में नथी अचे पंहिंजी। लेटे ई पाण किताबनि जे शेल्फ ॾांहुं इशारो कयऊं ऐं मूं ऐं संदन नुंहुं शेल्फ मां मुख़्तलिफ़ किताब कढी खेनि ॾेखारिया, पर पाण मुतमइन न थिया ऐं इशारे सां चयऊं त मूंखे शेल्फ ताईं वठी वञो। संदसि घरवारी ऐं नुंहुं खे सहारो ॾेई उथारे शेल्फ ॾांहुं वठी वञणु लॻियो। जबल जहिड़ो माण्हू कख पन वांगुरु लुॾी वियो। खेनि सहारो ॾेई कुर्सीअ ते विहारियऊं। एतिरे में डॉक्टर वटि वञण जो वक़्तु थी वियो, पर पाण मूंॾे ॾिसी वञण खां इनकार करे छॾियऊं। अञा मूं सां वक़्तु गुज़ारणु पिया चाहिनि। मूं संदसि नुंहुं खे चयो त मां उते ई आहियां, तव्हां भली खेनि डॉक्टर वटि वठी वञो। संदसि नुंहुं जॾहिं बिल्कुलु वेझो वञी खेनि इहा ॻाल्हि चई त मूं ॾांहुं ॾिठऊं। मूं इशारे सां खेनि सम्झायो त मां इते ई आहियां, तव्हां डॉक्टर वटां थी अचो। संदसि ज़ाल ऐं नुंहुं गॾिजी खेसि स्वेटर ऐं मफलर पारायो ऐं संदसि मख़सूस टोपी पारायऊं। पोइ खेसि परफ्यूम हयाऊं, छो त पाण कॾहिं बि परफ्यूम हणण खां बग़ैर ॿाहिरि न वेंदो हो ऐं न कंहिंसां मिलंदो हो। इशारे सां नुंहुं खां पुछियऊं त परफ्यूम किथे आहे। खेनि ॿुधाए वियो त परफ्यूम लॻाए छॾी आहे। त ॿिन्ही हथनि जूं करायूं साम्हूं करे चयऊं त हिते बि हणो। नुंहुं खेनि ॿिन्ही कराइनि ते परफ्यूम हई ऐं पोइ खेनि डॉक्टर ॾांहुं वठी विया। बसि उन खां पोइ मूं वरी ज़फ़र काज़मी खे कॾहिं न ॾिठो। संदसि नुंहुं इस्पताल मां फ़ोन कई त खेनि दाख़िल कयो वियो आहे। पोइ मां पंहिंजे घर मोटी आयसि। हू हिकु ख़ुददार ऐं गैरतमंद शख़्स हो, तमामु मेहनती ऐं महिनत जो क़दुरु करण वारो हो। शदीद बीमारीअ में बि कॾहिं शिकायत न कंदो हो, पर सदाईं संदसि ज़बान ते इहो ई जुमिलो हूंदो हो त अलाह जो शुक्र आहे, उहो जंहिं बि हाल में रखे उन जी मर्ज़ी। हू हिकु दरवेश हो। माण्हुनि लाइ भली हू दुनियादार हुजे, पर असुल में ईअं न हो। हिन खे बदतमीज़ चवण वारनि में उहो हौसलो ऐं हिमत ई न हुई जो उहे खेनि सम्झी सघनि हा। ज़फ़र काज़मीअ खे ॿुधी सघण ऐं सम्झण हर कंहिं जहिड़े तहिड़े जे वस जी ॻाल्हि बि न हुई। हू हिकु बहादुर ऐं बेबाक शख़्स हो, कॾहिं बि कंहिंखां बि न ॾिनो। हूअं बि डिॼंदा उहे आहिनि जिन जे दिलि में को चोर हुजे, जिन जो कंहिं में को कमु फाथल हुजे, पर हू त दुनियादारीअ खां बेनियाज़ हो। हिन जो कंहिं में बि को कमु न हो। अॼु असांजो लाडलो असांखां जुदा थी वियो आहे, पर हिन जूं यादूं ऐं हिन जो कमु कॾहिं बि असांखां जुदा न थींदो ऐं ईअं ज़फ़र काज़मी पंहिंजे प्यारनि जे दिलनि में ज़िंदा रहंदो। असां कुझु बि नथा ॾेई सघूं कंहिंखे, कुझु नथा कंहिंजे लाइ करे सघूं। बसि इहे कुझु ॻाल्हियूं आहिनि, कुझु लफ़्ज़ आहिनि, कुझु सिटरूं आहिनि जेके घटि में घटि मूं पंहिंजे दिलि सां लिखियूं। ऐं अॼु बि जॾहिं मां हीउ पढ़ियो आहे त मूंखे उहो सॼो सीन अखियुनि जे अॻियां फिरी वियो आहे जेको मां उन्हनि सां मिलण वई हुयमि। ऐं सच इहो आहे त जेकॾहिं हू इस्पताल मां चेकअप कराए मोटी अचनि हा त मां उते वेठी हुजां हा, पर जॾहिं मूंखे ख़बर पई त हू उन्हनि खे दाख़िल कयो वियो आहे त पोइ वेहण जो को फ़ाइदो न हो। सो दुआऊं उन्हनि जे लाइ खोड़ सारियूं।
उन्हनि जो मान मथां उहा हमेशह रहंदो ऐं अलाह साईं उन्हनि जे पुट यावर अली काज़मी खे वॾी हिमत ॾिनी आहे, वॾो समझदारी जो कमु पिया कनि, जो उन्हनि जे बारे में जेको कुझु चयो वियो आहे, लिखियो वियो आहे, छपियल आहे, उन्हनि जो जेको कमु रहियल आहे, जेको उन्हनि खे हथु आयो आहे, उन्हनि उनखे सहेड़ियो आहे, सांडियो आहे, सेव कयो आहे। ऐं हिन इंटरनेट जी दुनिया में हमेशह इहो कमु मौजूदु रहंदो।